बिल्कुलु पीरकोट में अब्दुल रशीद ढखाण जो ढखाण को कमु कंदो आहे, पेट गुज़र कंदो आहे। उन जो जेको आला मिसाल क़ाइमु कयो आहे उन, उहो पखियुनि खे सुबुह पहर में ॻोठ खां निकिरंदो आहे पीर ॻोठ ताईं ऐं उन्हनि खे खाधा ॾींदो आहे। पखी हुन जे इंतज़ार में बीठा हूंदा आहिनि। अचो त वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हू हिन वारे सां छा पियो ॿुधाए। घर वटि सुबुह जो मानियूं हूंदियूं आहिनि, शाम जो के हूंदा आहिनि। 21 साल थिया आहिनि। हा, पखी वेठा हूंदा आहिनि, के वणनि ते, के पोलनि ते, के किथे वेठा हूंदा आहिनि। बसि जेॾी महिल टपंदो आहे त लही ईंदा आहिनि। बसि कांव, कबरियूं, डांडिया, झिरकियूं जेके बि आहिनि रस्ते सां जेके अचनि था पिया। हा, रोज़ हा, पीरकोट माकड़ मुक़ाम वापसीअ में के हूंदा आहिनि। हा, इहे 2 हूंदा आहिनि, 3 माना 2-3 साईं जा हूंदा आहिनि शाम जो। बसि अलाह अहिड़ा जो साईं रस्तो आहे, पखियुनि जी ख़िदमत कयो, तव्हांखे अलाह अजूरो ॾींदो पाण ई। ॾियण वारो उन ई राति अॼु पखियुनि सां बि मोहबत कयो ऐं इंसाननि सां बि मोहबत कंदा रहो जेसि ताईं इंसानु ज़िंदा आहे। त इहा हाणे बि घर खां निकिरी आहे, पखी सभु अचे जानवर मथां त हर शइ त साईं, जंहिंजे करे वीचारो मज़दूर माण्हू बि आहे, ढकाणो कमु कंदो आहे। शहर ताईं हिन जी वॾी जेको आहे त तमामु जेको आहे पखियुनि सां वॾी मोहबत आहे। ऐं हर शइ सां साईं खे तव्हां इहो त ॻोठ सां, ॿियनि सां, टिनि सां जॾहिं पखी साईं इहे कांव, कबरियूं, कबूतर, गेरा, हर शइ माना इनशा हिन जे जेको आहे त ईअं हिन ॼण पाण में प्रीत हिक ॿिए सां एॾी आहे जो अंत खां ॿाहिरि तमामु। हा, न रोज़ानो साईं, रोज़ानो डेली जंहिं महिल बि असां निकिरंदा आहियूं त पखी ॼण हिननि जे कढनि ॼण एॾो प्यारु थी वियो अथनि जो ॻाल्हि पुछु त। मां थो चवां त बसि ज़िंदगीअ में एॾो भाउ सां बि एॾो प्यारु नथो करे जेतिरो पखी हिन सां मोहबत था कनि, हर शइ था कनि। पर पखियुनि खे इंतज़ारु हूंदो आहे त अब्दुल रशीद ॿाहिरि निकिरे ऐं असां बि वञूं, हुन सां प्यारु कंदा आहिनि। पखियुनि सां तमामु बेहद प्यारु कंदा आहिनि। हीअ बि पखियुनि सां प्यारु कंदो आहे ऐं दाणो पाणी उन्हनि खे खाराईंदो आहे। उहो हिकिड़ो इंसान जे लाइ, असांजे लाइ हिकिड़ो नियापो छॾे थो वञे त असां बि इंसान आहियूं ऐं असां बि हुन वांगुरु थी करे कुझु पखियुनि खे खारायूं, कुझु असां उन्हनि जी सार संभाल लहूं। पखियुनि सां गॾोगॾु असां पखियुनि ते ज़ुल्म न कयूं। असां वटि शिकार घणा थींदा आहिनि, पखियुनि ते अक्सर मारी घणा हूंदा आहिनि, पर खाराइण वारा घटि हूंदा आहिनि। असांजी इहा कोशिशि करणु खपे। असांखे हुनजो मैसेज आहे त वधि खां वधीक असां इंसानियत सिखूं, इंसानियत पहिरायूं, असां इंसान थियूं। असां पहिरियां मक़सदु असांजो इंसान थियणु आहे। अब्दुल रशीद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुनजे ॿियनि जेके ॿिया आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणो हो त हीअ जेके सुबुह जे टाइम में घर खां निकिरे थो पखी, जीअं त हिन जे इंतज़ार में बीठा हूंदा आहिनि ऐं शाम जे टाइम में जंहिं महिल ही पंहिंजो ढखाण को कमु मोकिलाए उन खां बाद ॻोठ तरफ़ ईंदो आहे त बि रस्ते में जेके आहिनि हिन जा पखी इंतज़ारु कंदा आहिनि, जंहिंमें कांव आहिनि, कबरियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके पखी आहिनि हिन जो रोज़ाने बुनियाद ते इंतज़ारु कंदा आहिनि। कैमरामैन अजीबुल्ला मार सां गॾु सिराज अहमद मंगरियो, मेरान TV न्यूज़, पीरायो ॻोठ।